इस्लामाबाद फेडरल ब्यूरो ऑफ रेवेन्यू (FBI) जी हिदायतुनि ते नॉन फाइलर्स जूं 11,000 खां वधीक सिमूं बंदि कई वयूं। IFBR जे तर्जुमान मूजिबि इनकम टैक्स जनरल ऑर्डर तहत मोबाइल सिम्स खे ब्लॉक कयो वियो आहे ऐं 22 मई ताईं 11,252 सिम्स खे ब्लॉक कयो वियो आहे। FBR जे तर्जुमान जो चवणु आहे त FBR टैक्स कंप्लायंस ऐं टैक्स कल्चर जे फ़रोग़ लाइ पुरज़म आहे। यादि रहे त FBR इख़्तियारनि गुज़िरियल ॾींहुं ॿुधायो हो त नॉन फाइलर्स जूं 9,000 खां वधीक सिमूं बंदि कई वयूं आहिनि। तर्जुमान चयो त नॉन फाइलर्स जा मोबाइल फ़ोन ब्लॉक करण जो फ़ैसिलो पार्लियामेंट जो फ़ैसिलो आहे। हुकूमती फ़ैसिले ते हर हाल में अमल थियणु घुरिजे। उन खां अलावा गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद हाई कोर्ट में केस जी ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस आमिर फारूक वाज़े कयो त अदालत सिम्स बंदि करण जो हुकुम नाहे ॾिनो। हुकूमत जो इहो हुकुम अञा बि बरक़रार आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।